Ask Mufti Mujib Rahman. असर जी वज़ू सां मग़रिब या इशा जी नमाज़ पढ़ी सघूं था या न? पढ़ी सघो था बिल्कुलु। कोई कंहिं बंदे असर ते वज़ू कयो, उन असर वारे वज़ू सां मग़रिब इशा जी नमाज़ पढ़े त बिल्कुलु पढ़ी सघे थो। बल्कि हिकिड़े वज़ू सां जेकॾहिं को बंदो 4 नमाज़ूं पढ़े थो त बि जेको जाइज़ आहे। जेकॾहिं हिकिड़े वज़ू सां कंहिंजो एतिरो वज़ू हले थो, मां त नथो सम्झां हिन ज़माने में कंहिं बंदे जो एतिरो वज़ू हले। अगरि हिकिड़े वज़ू सां 5 नमाज़ूं पढ़े त बि जेको जाइज़ आहे, पर एतिरो टाइम कंहिंजो वज़ू हली न सघंदो। अमूमन असर खां इशा ताईं माण्हू जो वज़ू को मज़बूत बंदो हुजे त उनजो हली सघे थो। त हिकिड़े वज़ू सां 3 नमाज़ूं 4 नमाज़ूं 5 नमाज़ूं बि बंदो पढ़ी सघे थो। छाजे करे जेसि ताईं वज़ू टुटो न आहे तेसि ताईं ॿिए वज़ू जी ज़रूरत न आहे। त ॻाल्हि सम्झ में अची वई न? हिकिड़ो वज़ू टुटो न आहे त ॿिए वज़ू जी ज़रूरत न पवंदी। वज़ू आहे उन सां केतिरियूं बि नमाज़ूं तव्हां पढ़ी सघो था, कोई मसइलो न आहे। ज़कात जी रक़म मस्जिद जी तामीरात में लॻाइणु कीअं आहे? ज़कात जो पैसो मस्जिद जी तामीरात में लॻाइणु नाजाइज़ आहे। ॻाल्हि सम्झ अची वई साईं? ज़कात जो पैसो मस्जिद जी तामीरात में न लॻायो वेंदो। छाजे करे न लॻायो वेंदो? त ज़कात जे पैसे जे लाइ इहो हुकुम आहे त तव्हां ग़रीब खे मालिक बनायो। ऐं क़ुरान हकीम में अल्लाह ताला साफ़ तौर ते फ़रमायो त ज़कात जेकी आहे न उहो फ़क़ीरनि, मिसकीननि ऐं ग़रीबनि जो हक़ु आहे ऐं उन जे हवाले इहे पैसा कयो। मस्जिद जेको आहे त इंसान त आहे ई न, ऐं मस्जिद ख़ुदि फ़क़ीर बि न आहे। त इन जे करे मस्जिद में ज़कात जो पैसो लॻाइणु ठीकु न आहे। हा, जेकॾहिं कोई बंदो हीलो करे थो, हीलो सम्झो था न साईं? हीलो ईअं साईं, हाणे असां हिकिड़े ग़रीब खे जेको आहे ज़कात जा पैसा ॾियूं था, पोइ इहो ग़रीब हीअं करे त इहो वरी मस्जिद ठाराए, इहो ग़रीब वरी मस्जिद ठाराए, त इहो हीलो बि नाजाइज़ आहे। इहो हीलो बि नाजाइज़ आहे। छाजे करे अगरि कंहिं ग़रीब खे तव्हां पैसा ॾींदव त उहो चवंदो साईं मुंहिंजी दिलि ई नथी कढे। हिकिड़े खे अटो खाइण जे लाइ न हुजे, उनखे तव्हां 50,000 कैश हथ में पकड़ाए छॾियो त उनजी दिलि न कढंदी। उलमा फरमायो इहो हीलो करण बि ग़लति आहे त कंहिं ग़रीब खे पैसा ॾेई करे पोइ तव्हां चओसि हाणे मस्जिद ठाराए। छाजे करे इहो त जबर थियो न, इहो तव्हां उनखे पैसा थोरी न। या मज़े जी हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां थो, शहदाद कोट जो हिकिड़ो मौलवी हुयो, नालो नथा खणोसि, ख़बर पइजी वञेसि मथां। अगरि ख़बर पइजी वञेसि न त बि ख़बर पइजी वञेसि। हा, लारायूं नथा। छाजे करे त हिन टाइम असां बि अलहमदुलिल्लाह मौलवी आहियूं। उन टाइम असां न हुयासीं, नंढा हुयासीं न, त उहो मथां जबर करे वञे पियो। शहदाद कोट हिकिड़ो मौलवी हुयो, असांजो दोस्त हुते इमामत कराई, निमाज़ पढ़ाई। निमाज़ पढ़ाई उन दोस्त हिकिड़े दफ़े मूंखे ॻाल्हि ॿुधाई, वॾी अजीब ॿुधाई। चई साईं हीअं आयो सिधो मूंखे 10,000 रुपया ॾिनई, चए थो की मां ज़कात थो ॾियां। चई मां ॾाढो ख़ुशि थी वियुमि यार, 3,000 रुपया मुंहिंजी इमामत में तनख़्वाह आहे, मूंखे जो 10,000 ॾिनई। चई मां ॾाढो ख़ुशि थी वियुमि, मूंखे ॾिनई। चई 10,000 तुंहिंजी ज़कात आहे। हिकिड़े हथ में ज़कात जा पैसा ॾेई करे ॿिए वरी हथ में चए बिजली जो बिल ॾेई छॾियईं। चए वञी करे इहो जेके तोखे ज़कात जा पैसा ॾिना आहिनि न, इहे पैसा तुंहिंजा आहिनि, हाणे तूं पंहिंजे पैसनि मां मुंहिंजो वञी बिजली जो बिल भराए अचु। मां चयुमि यार हे त उन टाइम ई असां, हालांकि उन टाइम पढ़ियल न हुआसीं, उन टाइम ई असां चयूं यार हिन त ज़ालिम अलाह सां बि जेको धोखो कयो आहे, बिल्कुलु जेको आहे इहो ग़लति तरीक़ो आहे। अगरि तव्हां कंहिंखे पैसा ॾिना आहिनि, ग़रीब खे पैसा ॾिना आहिनि, त उहे पैसा उन जा ई रहंदा। हा, जेकॾहिं उहो पंहिंजी रज़ा ख़ुशी सां अगरि बिल परचेस करे थो, पंहिंजी रज़ा ख़ुशी सां तव्हांखे पैसा तव्हांखे वापसि नथो ॾिए, ॿिए कंहिं दीनी फील्ड में हलणु चाहे थो, त बिल्कुलु जाइज़ रहंदो। बाक़ी हे त ख़ुदा सां बि धोखो आहे न, ज़कात जा पैसा ॾेई करे ऐं पोइ हल। हिते मां ॿुधो त अक्सर जेके सेलर वारा आहिनि न, उहे बि इहो कमु कंदा आहिनि। मूंखे कंहिं पके साथी ॿुधायो, हालांकि उहो सेलरनि ते कमु कंदो आहे, उन इहा ॻाल्हि ॿुधाई त चए साईं असांजा सेठ बि जेको आहे न वॾा क़ुरानी आहिनि। मां कहिड़े एतबार सां चए, हाणे उन्हनि जी ज़कात जेकी ठहंदी आहे न असांजे सेठनि जी, सेलर वारनि जी, चए ज़कात ठहंदी आहे इन जी बाक़ाइदे करोड़नि में, लखनि में, चए इन जी ज़कात ठहंदी आहे। पोइ हे क़ुरानी छा कंदा आहिनि, बाचका वठंदा आहिनि अटे जा, पोइ साईं 25-30 बाचका ईअं अटे जा लेन सां पिया आहिनि। पोइ छा कंदा आहिनि, हाणे हिन अटे जे बाचके जे अंदरि हे 20,000 50,000 विझी छॾींदा आहिनि। हाणे साईं हुन मज़दूर खे कहिड़ी ख़बर त इन जे अंदरि पैसा पिया हलनि। हाणे पंहिंजे एतबार सां ज़कात था कढनि, ॾिसो कि केॾो धोखो आहे। हाणे हक़ीक़त में जेकॾहिं अगरि कंहिं माण्हू जे मथां, मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, 3 लख ज़कात बीठी आहे, त जेकॾहिं अगरि उहो 3 बोरा अटनि जा वठी करे 90,000 उन में विझंदो वञे,
त हक़ीक़त में 3 लख जो माल त आहे न, साईं ॻाल्हि सम्झो आई, त हक़ीक़त में 3 लख जो त माल आहे न। त पोइ छा कंदा आहिनि, इहो ईअं 3 बाचका वठी करे उन में पैसा अंदरि विझी करे पोइ हाणे उनखे चवंदा मज़दूर खे तूं अटो इहो खण, अटो इहो तूं खण। उहो जीअं जो पंहिंजे कुल्हे ते रखंदो आहे, पोइ उते वरी पंहिंजो हिकिड़ो माण्हू बीहारे छॾे अथऊं, अड़े बाबा अटो जेको आहे 2500 ते मना, हाणे बसि इहो तूं मूंखे ॾे, 3000 में तूं मूंखे ॾे, 3000 में तूं मूंखे ॾे। हाणे त मज़दूर ॾिसंदो यार वाक़ई 2500 ते उते मण थो वञे, हे जो 500 मथे था मिलनि त इहो मूंखे फ़ाइदो थींदो न। चई साईं उहो 2500 वारो अटो 3000 में खणंदा आहिनि, 3000 ॾींदा वेंदा आहिनि, ऐं उहो 90,000 जेको अंदरि आयो न उहो हिन जे खाते में। ॾिसो कहिड़ो इंसानु केतिरो बदमाश थी चुको आहे। साईं मुजीब रहमान सां धोखो आसानु आहे, मोहसिन निसार साहिब सां धोखो बि आसानु आहे, पर माण्हू अहिड़ा आहिनि जो अॼुकल्ह ख़ुदा सां बि धोखो था कनि। ऐं अलाह ताला फरमाए तव्हांजे धोखे खे असां मालूम कयूं था, तव्हांजी ख़यानत खे अलाह चङी तरह मालूम करे थो तव्हां कहिड़ी जेको ख़यानत कयो था। त साईं ज़कात जेकी कढणी आहे उहा इन ई एतबार सां कढी वेंदी, मालिक ग़रीब खे मालिक बनायो वेंदो, उनखे पैसा ॾिना वेंदा, ॻाल्हि जेको आहे ख़तमु। बाक़ी इहे अटकलूं करणु हे बिल्कुलु नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। साईं गुसुल या वज़ू कंदो आहियां, पोइ मूंखे काफ़ी विसविसा थींदा आहिनि, बाज़ औक़ात इहो बि विसविसो थींदो आहे त गुसुल न आहे लथो या वज़ू न आहे थियो। साईं विसविसनि जो हल कोई बि न आहे, गुसुल कयो अथव न त दिलि खे तसली ॾियो त गुसुल थी वियो आहे, पर जेकॾहिं साईं गुसुल अलाए न लथो आहे, पोइ जेकॾहिं 10 दफ़ा ॾींहं में गुसुल कंदव न त बि तव्हांखे इश्कल रहंदो। काफ़ी माण्हू वज़ू करे मसे मसे अंदरि पहुता मस्जिद में, अरे साईं लॻे थो अलाए सही अलाए वज़ू थियो अलाए न थियो। अरे ख़ुदा जा बंदा वज़ू करे आयो त वज़ू थी वियो न, ॿियो छा, वज़ू करे आया त वज़ू थी वियो, ॻाल्हि ख़तमु। न साईं वज़ू अलाए न थियो आहे, पोइ जेकॾहिं हिकिड़ी नमाज़ ते 10 दफ़ा वज़ू कंदे न त बि जेको आहे तूं सो साईं तोखे सोसो रहंदो। बाबा हिकु दफ़ो गुसुल थी वियो, दिलि खे तसली ॾियारायो त जनाबत खां मां हाणे पाक थी वियो आहे, जनाबत खां मां बिल्कुलु पाक थी वियो आहे, मां वज़ू करे आयो आहियां, हाणे बिल्कुलु मुंहिंजो वज़ू ठीकु आहे। वरी काफ़ी माण्हुनि खे इहो इश्कल रहंदो आहे त मां वज़ू कयो आहे अलाए वज़ू टुटी पियो त न आहे, इन जो बि इश्कल रहंदो आहे। त बाबा अहिड़े इश्कल में कोई बि असरु न आहे पवंदो वज़ू जे मथां, तव्हांजो वज़ू आहे बिस्मिल्लाह करे नमाज़ पढ़ो। बाक़ी तसली आहे त मुंहिंजो वज़ू भरी पियो आहे, पोइ त वञी करे वज़ू करे पोइ नमाज़ पढ़ंदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुम्ही करे क़ुर हकीम जी तिलावत करणु कीअं आहे? बिल्कुलु आदाब खां ख़िलाफ़ु आहे, न करणु खपे। को बंदो मरीज़ आहे, सुम्ही करे क़ुर पढ़े थो, उनजे लाइ का गुंजाइश आहे। बाक़ी जेकॾहिं ठीकु आहियो, टाइट आहियो, हालांकि उलमा त इन खां बि रोकियो आहे त टेक लॻाए करे बि क़ुर न पढ़ो। छाजे करे त जॾहिं दुनिया जी कंहिं तालीम खे असां पढ़ंदा आहियूं, उनखे रिस्पेक्ट ॾींदा आहियूं, ऐं हे जेको इल्मु आहे क़ुर आहे, इहो आसमान खां नुज़ुल थियो आहे। नुज़ुल कीअं कयो आहे? अलाह कयो आहे, ऐं अलाह जे कलाम खे वैल्यू ॾियणु खपे। त बंदो टेक लॻाए करे क़ुर न पढ़े, पर जेकॾहिं मजबूरी आहे, वॾी उमिरि आहे, उहो टेक लॻाए करे क़ुर पढ़े थो त उनजे लाइ गुंजाइश आहे। मरीज़ आहे, उथी नथो सघे, वेठी हालत में क़ुर पढ़े थो, उनजे लाइ बि गुंजाइश आहे। बाक़ी नौजवान हटा घटायो त क़ुर खे आदाब सां ऐं अदब सां पढ़ण जी कोशिशि कयो। अगरि को मुस्लमान इंजील या तौरात या कंहिं बि ॿी मज़हबी किताब खे पढ़े त उहो अमल कीअं आहे? नाजाइज़ आहे साईं, बिल्कुलु ग़लति आहे। कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो वञी करे ईसाइन जे इंजील खे पढ़े, कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो यहूदियुनि जे वञी करे तौरात खे पढ़े, या अहिड़ी तरह हिंदुनि जे कंहिं किताब खे पढ़े। छाजे करे? हे पढ़ंदो गुमराह थी वेंदो, अजीबो ग़रीब खे पोइ इश्काल अचणु शुरू थी वेंदा त हे यार हेॾे छा लिखियलु आहे। छाजे करे? इहे किताबूं पंहिंजी हक़ीक़त ते हिन टाइम न आहिनि बीठियूं। ॻाल्हि साईं सम्झ में आई न आई? ईसाइन जी जेकी इंजील आहे उहा पंहिंजी हक़ीक़त ते न आहे बीठी, यहूदियुनि जो जेको तौरात किताबु आहे उहो पंहिंजी हक़ीक़त ते न आहे बीठो, बल्कि उन्हनि जे आलमनि उन जे अंदरि काफ़ी हद खां वधीक तारीफ़ करे चुका आहिनि। यानी ईअं सम्झो हाणे उहो अलाह जो कलाम ई न आहे रहियो, उन्हनि पंहिंजा अहकाम हथ सां जोड़िया आहिनि। त कंहिं क़िस्म जो कोई बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो इंजील खे पढ़े, तौरात खे पढ़े। हा, इन सां गॾु प्लस में ॿी ॻाल्हि करणु चाहियां थो, जेकॾहिं कोई बि आलिम दीन इन एतबार सां स्टडी करे ताकी मां ईसाइन सां डिबेट कयां, ताकी मां यहूदियुनि सां डिबेट कयां, यानी मुनाज़रो कयां, उनजे लाइ बिल्कुलु गुंजाइश आहे। छाजे करे? उहो इस्लाम खे तरक़ी ॾियण जे पोयां आहे। जीअं हिकिड़ो मां मिसाल ॾियां डॉक्टर ज़ाकिर नाइक साहिब जो। डॉक्टर ज़ाकिर नाइक साहिबु
त उहो त उनखे त काफ़ी जेको आहे इंजील जो हिसो बि यादि आहे, अहिड़ी तरह तौरात जो बि काफ़ी हिसो यादि अथसि, ऐं हिंदुनि जे काफ़ी किताबनि जो हवालो जेको ॾींदो आहे बिल्कुलु रफ़ रफ़ ॾींदो आहे। त अहिड़े आलिम दीन जे लाइ या अहिड़े अहल इल्म जे लाइ बिल्कुलु गुंजाइश आहे त उहो इन किताब जी स्टडी करे सघे थो। बाक़ी आवाम जेकॾहिं स्टडी कंदी त पोइ आवाम पंहिंजे ईमान खां हथु खणी विझंदी। त ॻाल्हि सम्झ में आई न आई? त ॾिसो हिकिड़ी वरी इन सां गॾु प्लस में हिकिड़ी ॿी ॻाल्हि साथियुनि कई त साईं काफ़ी उलमा चवनि था त क़ुर जे तर्जुमे खे न पढ़ो, गुमराह थी वेंदव। काफ़ी आवाम जे अंदरि इहा ॻाल्हि आहे त आवाम चवे थी त उलमा चवनि था त क़ुर जे तर्जुमे खे न पढ़ो, गुमराह थी वेंदव। त उलमा कहिड़े बेस सां रोकंदा? ॾिसो क़ुर हकीम में ॿ हिसा आहिनि, क़ुर हकीम जा ॿ हिसा आहिनि। हिकु हिसो पूरे वाक़ायत ते बीठो आहे, जंहिंमें ईसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो, मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो, आदम अलैहिस्सलाम जो वाक़ियो। हाणे इहा वाक़िया जेके आहिनि न आवाम खे ॿ चारि वांगुरु इल्मु थी वेंदो, सम्झी वेंदी। बाक़ी आवाम जेको क़ुर हकीम में मसाइल बयानु थियल आहिनि न, उनजो इल्मु आवाम वटि न पहुची सघंदो, उनजी हक़ीक़त खे मालूम न करे सघंदा। ॾिसो क़ुर हकीम में कुझु अहिड़ा अल्फाज़ आहिनि, क़ुर हकीम में हिकु जॻह ते अलाह ताला हीअं फरमायो। हाणे इन जो मतिलबु मां तव्हांखां हिन टाइम पुछा करणु चाहियां थो, मां पहिरियों न ॿुधाईंदुमि, पहिरियों तव्हांखां मां पुछा कंदुमि। अलाह ताला हिकु जॻह ते फरमायो त जेको बंदो दुनिया में अंधो आहे उहो आख़िरत में बि अंधो हूंदो ऐं उहो गुमराह आहे, ऐं गुमराह जी जाइ जहन्नम आहे। हाणे इन जो मतिलबु छा आहे? आसान ॿ चारि वांगुरु मां तव्हांखां पुछा करणु चाहियां थो। हिकिड़ो बंदो दुनिया में अंधो आहे, अल्फाज़नि ते गौर ॾिजो, हिकिड़ो बंदो दुनिया में अंधो आहे, आख़िरत में बि अंधो हूंदो, ऐं उहो बंदो गुमराह आहे, ऐं गुमराह जहन्नम में वेंदो आहे। त आहे त मां छा थो मालूम थिए? आहे को मुस्लमान इन जो मूंखे डेफिनेशन ऐं ख़ुलासो ॿुधाए? साईं अल्फाज़ आहिनि त जेको दुनिया में अंधो आहे, मालूम छा थो थिए? साफ़ तौर ते तर्जुमो छा थो ॿुधाए? साफ़ तौर ते तर्जुमो इहो ॿुधाए थो त जेकॾहिं अगरि कोई बंदो इन शइ खे वठे त दुनिया जा जेके बि अंधा आहिनि उहे क़यामत ॾींहुं बि अंधा हूंदा ऐं उहे जहन्नम में दाख़िल थींदा। साईं जेकॾहिं आवाम तर्जुमो कंदी त ईअं कंदी न? कीअं कंदी? उन में ईअं त डेफिनेशन न आहे लिखियलु त को हे इस्लाम ऐं कुफर जी ॻाल्हि थी हले। हिकिड़ो आम माण्हू तर्जुमो कंदो, उहो कीअं कंदो? उहो ईअं कंदो, साईं जेको दुनिया में अंधो आहे, आख़िरत में बि अंधो हूंदो ऐं जहन्नम में दाख़िल थींदो, उहो बंदो गुमराह आहे। त आवाम जेकॾहिं इहो तर्जुमो कंदी न, आवाम ईअं चवंदी साईं दुनिया में जेके बि अंधा आहिनि उहे सभु क़यामत ॾींहुं जहन्नम में वेंदा। हालांकि ईअं न आहे, इनजी तफ़सीर में हेठि लहणो पवंदो न। इनजी हेठि तफ़सीर इहो ॿुधाए थो इन मां मुराद आहे कुफुर, इन मां मुराद आहे कुफुर। छाजे करे? कुफुर अंधे जी मिसाल आहे, न उहो हक़ीक़त खे ॾिसे थो, न उहो हक़ीक़त खे तस्लीम करे थो, ऐं इहे क़यामत ॾींहुं गुमराह आहिनि, ऐं इन काफ़रनि खे अलाह ताला क़यामत ॾींहुं जहन्नम में दाख़िल कंदो। हाणे इन अंधे मां मुराद कुफुर आहे, ऐं कुफुर त लिखियलु आहे ई न। त उलमा जेको रोकनि था न, उहे इन एतबार सां रोकनि था जेकॾहिं तव्हां क़ुर जो तर्जुमो पढ़ो, जंहिं जॻह ते तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न अचे उते उलमा सां रुजू करण जी कोशिशि कयो। छाजे करे? अगरि जेकॾहिं उलमा सां रुजू न कयो, पंहिंजा मतिलबु कढणु शुरू कयो, सुभाणे पाण बि गुमराह थींदो, सभिनी खे गुमराह कंदव। साईं ॻाल्हि सम्झ में आई? त उलमा सिर्फ़ु इन एतबार सां रोकनि था। बाक़ी क़ुर जेको आहे अल्हम्दुलिल्लाह हिदायत वारी किताबु आहे, इन मां कोई बि गुमराह न आहे थींदो। अगरि कोई शख़्स नमाज़ में ओबासी ॾिए त छा उनजी नमाज़ फासिद थींदी या न? नमाज़ कंहिं क़िस्म जी कोई बि फासिद न थींदी। नमाज़ में ओबासी ॾियण सां नमाज़ से कोई बि फ़र्क़ु न आहे पवंदो। साईं अॼुकल्ह हिकु नई एप्लीकेशन आई आहे चैट GPT, उनखे इस्लामी सवाल जे लाइ इस्तेमालु करणु कीअं आहे? पब्लिक जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि उनखां सवाल पुछा न करे। हिकु एप्लीकेशन आहे चैट GPT, काफ़ी नौजवान उनखां इस्लामी सवाल था पुछा कनि। ॾिसो इस्लामी जेकॾहिं सवाल पुछा करणा आहिनि त अल इल्म खां पुछा कयो वेंदो। चैट GPT जो हिकिड़ो मां तव्हांखे ख़ुलासो ॿुधायां, इहा छा कंदी आहे, इन वटि जेकी बि इंफॉर्मेशन आहे, मालूमात आहे, त पंहिंजी मालूमात सिर्फ़ु फ़िराम कंदी। यानी सवली सिंधी में मां ईअं ॿुधायां, जेकी बि शइ इंटरनेट ते पई आहे, पोइ उन में हदीसूं बि पियूं आहिनि, उन में मसाइल बि पिया आहिनि, उन में काफ़ी
तफ़सीर बि पिया आहिनि। पोइ जेकी शइ तव्हां उनखां तलब कंदव अगरि उन वटि मौजूदु आहे उहा तव्हांखे फिराम कंदी। तव्हां मसलन तौरु हनफ़ी मसल खे फॉलो कयो था, तव्हां हनफ़ी मसल खे फॉलो कयो था, तव्हां हिकिड़ो मसइलो पुछा कयो त हे मसइलो असांखे ॿुधा, जेकॾहिं अगरि उहो इंटरनेट ते मौजूदु न आहे ॿिए कंहिं मसलक वारे जो खणी करे तव्हांखे ॾींदी। मसलन तौरु तव्हां सुनी आहियो, कॾहिं कॾहिं तव्हां मसइलो उन खां पुछा कयो पर सुनी जो मसइलो उहो इंटरनेट ते मौजूदु न आहे। अगरि उहो शीयत जो मसइलो उन्हनि ते पियो आहे पोइ शीयत मज़हब जो तव्हांखे मसइलो फिराम कंदी। त मसइला जेके पुछा कया वेंदा चैट जीपीटी खां पुछा न कया वेंदा। त ॻाल्हि सम्झ में अचे थी न? साईं चैट जीपीटी खां पुछा मसइलो इस्लामी पुछा कयो न वेंदो। छाजे करे त बंदो जेकॾहिं इन जी मालूमात हलंदो ईमान खां सिर्फ़ु थी वेंदो। इन जो मिसाल मां हीअं ॾियां, कंहिं बंदे जी अगरि तबियत ख़राबु थिए उनखे चऊं डॉक्टर ॾे कंहिं क़िस्म जो कोई बि न वञाए, हालांकि चैट जीपीटी इहा ॿुधाईंदी बि आहे त हे दवा खा, पर बंदो को खाईंदो? साईं कंहिं बंदे खे गुर्दनि जो मसइलो थिए उनखां पुछा कयूं, हालांकि उहो सभु कुझु इंफॉर्मेशन ॾींदी आहे, उनखे चऊं त हे असांखे मसइलो ॿुधा, त पोइ मां चवांसि यार हे हाणे हे दवा थी ॿुधाए, इहा दवा तूं खाईंदे? पोइ चवंदो साईं मां खोपड़ी ख़राबु थी आहे छा, इहा दवा मां कीअं खाईंदुमि, कहिड़ी ख़बर इहा दवा इन मर्ज़ जी हुजे न, मां मरी वञा। जॾहिं इंसानु पंहिंजी सिहत जो एतिरो ख़्यालु करे थो त ईमान जो त वधीक ख़्यालु करे। ईमान जे लाइ मसाइल जेको पुछा कंदो उहो चैट जीपीटी खां पुछा न कंदो, उहो अहले इल्म के मुफ़्ती के आलिम खां पुछा कयो वेंदो। साईं ॻाल्हि सम्झ में आई? अगरि न आई त पोइ लिख में पुछा करे सघो था। अगरि कोई काल जे दौरान को मर्द औरत खे चवे त मां तोखे निकाह में क़बूल कयो ऐं तूं मूंखे निकाह में क़बूल कर ऐं असां ॿिन्हिनि अल्लाह खे पंहिंजो गवाह बनायूं था, छा इन ॿिन्हिनि जो निकाह साबित थींदो या न? न साईं, कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। धोखेबाज़ी आई आहे। ऐं इहा ईअं सम्झो अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि औरतुनि जी इज़त सां जेको खेॾनि था, हे बदमाशी आहे, हे निकाह न आहे। केरु चओ थो निकाह आहे? जेकॾहिं ईअं निकाह आहे त पोइ दुनिया में सभई नौजवान ईअं निकाह कंदा। निकाह जे लाइ कुझु शर्त आहिनि, त निकाह तव्हां कयो था, उन निकाह जे अंदरि उहो घोट बि मौजूदु हुजे, उनजो वकील मौजूदु हुजे, जेकॾहिं औरत मौजूदु न आहे त उन औरत जो वकील मौजूदु हुजे ऐं ॿ शाहिद मौजूदु हुजनि ऐं इन सभिनी जो गॾु हुजणु हिकिड़ी मजलिस में शर्त आहे। साईं ॻाल्हि सम्झ में आई? त निकाह जे साबित थियण जे लाइ इहो ज़रूरी आहे त घोट हिकु मजलिस में हुजे, औरत बि उन मजलिस में हुजे, पर जेकॾहिं औरत उन मजलिस में न आहे त औरत जो वकील उन मजलिस में हूंदो ऐं उन सां गॾोगॾु ॿिनि शाहिदनि जो हुजणु ज़रूरी आहे। हाणे हे त धोखेबाज़ी आहे न। ऐं चए थो बसि असां अलाह खे जेको गवाह बनायो आहे, हाणे अलाह असांखे गवाह बणाए छॾियो आहे। अलाह इहो मामिलो गवाही वारो इंसाननि जे हवाले कयो आहे त निकाह कयो, इन खां बाद में गवाह ॿ मर्द बनायो। जेकॾहिं ॿ मर्द न आहिनि न निकाह जे अंदरि, पोइ हिकिड़ो मर्द गवाह बनायो ऐं हिकिड़े मर्द सां गॾोगॾु ॿ औरतूं बि गवाह बनायो। ॾिसो सभिनी जी निकाह में अलाह त सभिनी जी निकाह में गवाह आहे। दुनिया में जेके बि निकाह थियनि था उनजो इल्मु त अलाह खे आहे। साईं आहे या न आहे? बिलफर्ज़ अगरि मुजीब रहमान जो निकाह अॼु खां 10 साल पहिरियां थियो, साईं उन निकाह जो इल्मु अलाह खे आहे न आहे? अलाह त हर जॻह ते मौजूदु आहे। हे त बदमाशी आहे न जे तूं मूंखे क़बूल कर मां तोखे क़बूल कयां ऐं जेको असां अलाह खे गवाह था बणाए छॾियूं। साईं निकाह कंहिं क़िस्म जो कोई बि साबित न आहे थियो ऐं औरत खे तलाक वठण जी बि ज़रूरत न आहे। हाणे छाजे करे? हिकिड़ो निकाह ई साबित न थियो आहे त हाणे औरत इन मुड़ुस खां तलाक बि न वठंदी। ऐं इन में घणे में घणो नुक़सानु जेको थिए थो न उहो औरतुनि खे थींदो, मर्दनि खे कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। छाजे करे? त सुभाणे अगरि इहा औरत किथे वञी करे चवे त हे मुंहिंजो मुड़ुसु आहे त सभ खां पहिरियां उनखां चवंदा किथे तूं निकाह कयो आहे? मर्द मञे ई न त मां तोसां निकाह कयो ई न आहे त ॻाल्हि पोइ मर्द जी हलंदी। औरत खे चवंदा तूं दिमाग़ु ख़राबु थियो आहे या? निकाह जेकॾहिं अगरि तूं कयो आहे त पोइ तूं कहिड़ी जॻह ते निकाह कयो आहे? उहो इंफॉर्मेशन असांखे खपे। त लिक में निकाह अगरि ॾिसो, लिक में जेकॾहिं हिकिड़ी मजलिस में औरत बि अची थी वञे, वकील बि अची थो वञे, अच्छा वकील न, हिक ई मजलिस में जेकॾहिं मर्द बि आहे, औरत बि आहे, ॿ शाहिद बि आहिनि, हिकिड़ी मजलिस में इन्हनि जो निकाह साबित थी वेंदो। पर लिक वारे निकाह में, निकाह खे लिकण वारे मामले में वॾे में वॾो जेको नुक़सानु थींदो आहे न उहो मर्द खे न आहे थींदो, उहो औरत खे थींदो आहे। छाजे करे? मर्द जी जॾहिं ज़रूरत पूरी थी वई न पोइ मर्द चवंदो हाणे कंहिंखे ख़बर ई न आहे,
हाणे कंहिं पंहिंजे रिश्तेदार खे बि न ॿुधायो आहे, औरत बि पंहिंजे रिश्तेदार खे न ॿुधायो आहे। हाणे छा, हाणे मर्द चवंदो हिनखे छॾे थो ॾियांसि, हल बाबा। हाणे छॾे ॾींदो, औरत जी ज़िंदगी त तबाह थी वई। त औरतुनि जो हक़ीक़त में जेको अकुलु आहे न, उहो घटि आहे, नाक़िसुल अक़लिन। ऐं जज़्बात में जेको आहे पंहिंजा मामला निकाह ताईं फौरी तौरु न पहुचाइनि। ॾिसो काफ़ी अलाह ताला औलाद जे लाइ वालिदैन खे हिकु वॾो मज़बूत ज़रियो बनायो आहे। अलाह ताला इजाज़त ॾिनी आहे, ईअं न आहे त को तव्हां निकाह न कयो, पसंदि जो निकाह अलाह ताला गुंजाइश कढी आहे, पर अलाह ताला इहा बि हिकिड़ी क़ैद लॻाई आहे, तव्हां पसंदि कयो ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजी रिश्तेदारी जो इतफ़ाक़ हुजे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो त ए साहबा निकाह कयो, निकाह जे अंदरि जेतिरो वॾो मजमो हुजे न, ओतिरो निकाह जे लाइ बहितरु आहे, ताकी पूरे शहर खे ख़बर पइजी वञे, पूरे इलाइक़े खे ख़बर पइजी वञे त अमूमन निकाह पढ़ाईंदा कयो। ॾिसो इस्लाम जे शियार मंझि आहे त निकाह वॾी हिकिड़ी मजलिस में पढ़ियो वञे। ईसाई हिन टाइम ताईं पंहिंजो निकाह पंहिंजे चर्च में पढ़ाईंदा आहिनि, यहूदी हिन टाइम ताईं पंहिंजो निकाह किथे पढ़ाईंदा आहिनि, पंहिंजी इबादत वारी जॻह ते पढ़ाईंदा आहिनि। हिंदू हिन टाइम ताईं अमूमन पंहिंजा निकाह मंदर में कंदा आहिनि। सही ॻाल्हि सही थो कयां, ग़लति थो कयां? बिल्कुलु ठीकु थो कयां। ऐं मुस्लमान छा कंदा आहिनि, मुस्लमान ओताक में सही निकाह पढ़ायो, निकाह ओताक में पढ़ायो। हाणे ओताक में पढ़ाईंदो त पोइ असर बि ओताक वारो हूंदो न। ख़ुदा जा बंदा, मुजीबुर रहमान खे ज़रूरत न आहे तव्हां हिते अची करे निकाह पढ़ायो, सभु पंहिंजा निकाह मस्जिद में कराईंदा कयो। छाजे करे हे नूरानियत वारो माहौल आहे ऐं हिते उन निकाह जे अंदरि बरकत ईंदी। ऐं अलाह जे नबी कराए ॾेखारियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी जो जंहिं टाइम निकाह करायो न, उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेठा हुया। ऐं अक्सर साहबा जो जेको निकाह थियो आहे न, उहो मस्जिद में थियो आहे। बाक़ी ओताकुनि ऐं घरनि में बि निकाह साबित थी वेंदो। बहितर ऐं अफ़ज़ल जेको निकाह आहे उहो साईं अची करे मस्जिद में करायो, त सभु कराईंदो इंशाअल्लाह। फीस भले न ॾियो पर कराईंदो सही न साईं। हा, बग़ैर टेंशन खां हलिया अचो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।